कंडियारो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो दरबेलो वासी पारां ख़ानगी स्कूल ऑक्सफोर्ड स्कूलिंग सिस्टम ते बासरनि पारां मुबीना कब्ज़ो करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सिकंदर खोसो, अली गोहर ऐं ॿियनि दाहींदे चयो त दरबेलो में संदसि ऑक्सफोर्ड स्कूलिंग सिस्टम आहे। वेकेशन जूं मोकलूं थियण करे स्कूल बंदि पियल हो। गुज़िरियल ॾींहुं ख़बर पई आहे त बासर किफ़ायत उर्फ़ दरबार अली शाह संदसि स्कूल ते कब्ज़ो कयो आहे ऐं हू इमारत ढाहे रहियो आहे। बासर साणस ज्यादती करे रहियो आहे, खेसि रोकियो वञे ऐं कब्ज़ो ख़त्म करण बदिरां धमकियूं ॾेई रहियो आहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं, जंहिं करे हू असांजी स्कूल ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहियो आहे। हिन वसवारनि खां मुतालबो कयो त स्कूल तां कब्ज़ो ख़त्म कराए बासर ख़िलाफ़ क़दम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। दरअसल हकीकत इहा आहे त 2018 में असां हिते सैद फरमान अली शाह साहब हुयो, हींअर उनजी डेथ थी वई आहे। त उन जी मौजूदगी में असां इस्तेमालु हुन हिन ई साइड ते ई जेके दुकान आहिनि 10 हुन 10 शॉप ठाहिया, असां मिली जुली शॉप ठाहिया। उन खां बाद में वरी छा हुयो जो ही साइड ते प्लाट कयल हुन वाला त हिते स्कूल ठाहियो, वरी उन ते असां स्कूल जो कमु शुरू करायो 2018 में, जंहिंमें साइड में हिकिड़ो ई दुकान आहे ॿाहिरि जेको असां स्टोर यूज़ कयो, ॿारनि जी एडमिशन कई। हाणे अचानक कमु ईअं थियो आहे जो असांखे ख़बर न पई आहे, 2 ॾींहं बरसाति हुई, ॿियो असांजो सुबुह आया हूं त हिते ई मुंहिंजो छिकूं हितूं ड्राइंग कयूं, विच में फ़ोन आई कि बाबा स्कूल जी चाबियूं ॾे, असां कमु कराईंदासीं। मुंहिंजो भाउ आहे ऐं सैयद दरबान अली शाह, दरबान अली शाह छा कयो आहे जो हुते स्कूल ते तव्हां पाण ॾिसो था मुकमिल बासर माण्हू वठी करे हिते कब्ज़ो कराए छॾियो अथई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।